अस्सलाम वालेकुम। सिंध न्यूज़ में भली कार मां यहाँ यासिर अब्बासी। हेडलाइन सवाल उठी बुलेटिन की शुरुआत में तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। सिंध हुकूमत पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानूनी मसवदो तैयार करे वरितो आहे, जंहिंजी अॼु सिंध काबीना मां मंज़ूरी वरिती पई वञे। पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून ठाहिण ते मुखालिफ़ दुर्जगमान हलीम आदिल शेख पिणु वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ख़त लिखियो आहे। हलीम आदिल शेख पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून में तब्दीली खे गैर आईनी करार ॾिनो आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। सिंध हुकूमत पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानूनी मसवदो तैयार करे वरितो आहे, जंहिंजी अॼु सिंध काबीना मां मंज़ूरी वरिती पई वञे। पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून ठाहिण ते मुखालिफ़ दुर्जगमान हलीम आदिल शेख पारां वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ख़त लिखियो वियो आहे। हलीम आदिल शेख पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून में तब्दीली खे गैर आईनी करार ॾिनो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, सिंध हुकूमत पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानूनी मसवदो तैयार करे वरितो आहे, जंहिंजी अॼु सिंध काबीना मां मंज़ूरी वरिती पई वञे। पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून ठाहिण ते मुखालिफ़ दुर्जगमान हलीम आदिल शेख पिणु वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ख़त लिखियो आहे। हलीम आदिल शेख पुलिस कैडर में कानून में तब्दीली गैर आईनी करार ॾिनी आहे। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन। सिंध हुकूमत पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानूनी मसवदो तैयार करे वरितो आहे, जंहिंजी अॼु सिंध काबीना मां मंज़ूरी वरिती पई वञे। पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून ठाहिण ते मुखालिफ़ दुर्जगमान हलीम आदिल शेख वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ख़त लिखियो आहे। हलीम आदिल शेख पुलिस कैडर में तब्दीली लाइ कानून में तब्दीली खे गैर आईनी करार ॾिनो आहे। इन बाबति वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सिंध न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर कादिर लाशाजी सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। कादिर, इहो ॿुधाइजो त कानूनी मसवदो तैयार कयो पियो वञे पुलिस कैडर में तब्दीली लाइ। अॼु सूबाई काबीना जो इजलास पिणु सरायो वियो आहे। होॾां हलीम आदिल शेख पारां इन जी मुखालिफ़त कई वई आहे। छा तफ़सील आहिनि? रोटेशन पॉलिसी खां पोइ जेके ऑफिसर सिंध मां बदिली कया विया ऐं ॿिनि सूबनि खां जेके ऑफिसर सिंध मोकिलिया विया आहिनि, उन हवाले सां सूबाई हुकूमत खे सख़्तु एतिराज़ हुया। पहिरें ॾींहं खां वठी सूबाई हुकूमत पारां मुखालफ़त कई वई ऐं चयो वियो त सूबाई हुकूमत खे एतमाद में न वरितो वियो आहे। पर सिंध हुकूमत जी मुखालफ़त जे बावजूदि, लेटर लिखण जे बावजूदि जेका रोटेशन पॉलिसी तहत जेके ऑफिसर बदिली कया विया हुआ, उन्हनि खे ॿिनि सूबनि में जॉइन करायो वियो। उनखां पोइ सिंध हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे सूबाई कैडर जेको आहे उहो बहाल कयो वेंदो, उहो आंदो वेंदो। इनखां अॻु सूबाई हुकूमतनि पारां डायरेक्ट भर्तियूं कई वेंदियूं। ग्रेड में DSP भर्ती कया वेंदा ऐं उन्हनि खे तरक़ियूं पिणु हाणे 2020 खां पोइ जेको रूल्स आयो पुलिस रूल्स, उनमें उहो ख़तमु कयो वियो हो। सूबाई हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे सूबाई कैडर जेको आहे आंदो वेंदो, उनजे ज़रिए ऑफिसर डायरेक्ट भर्ती कया वेंदा ऐं उन्हनि खे 17 खां 21 ग्रेड ताईं तरक़ियूं पिणु सूबाई हुकूमत ॾेई सघंदी। उन हवाले सां अॼु सिंध काबीना मां सूबाई कैडर जे हवाले सां पुलिस जो जेको कानून आंदो वियो आहे, उन जी बहाली जे हवाले सां अॼु फ़ैसिलो कयो वेंदो ऐं काबीना में इहो फ़ैसिलो कयो वेंदो। जीअं इहा ख़बर जेका आहे उहा पई आहे त उनखां पोइ अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख पारां हिकु लेटर लिखियो वियो आहे वॾे वज़ीर खे, जंहिंखे चयो वियो आहे त हीउ गैर कानूनी कयो पियो वञे ऐं सूबाई हुकूमत जेका आहे उहा भर्ती नथी करे सघे, तरक़ियूं नथी ॾेई सघे ऐं इहो वफ़ाक़ सां जहिड़ो हूंदो ऐं आईने पाकिस्तान जे पिणु ख़िलाफ़ आहे। उन हवाले सां हलीम आदिल पारां लेटर लिखियो वियो आहे। जॾहिं त अॼु सिंध काबीना जो जेको इजलास थियणो आहे उनमें सिंध काबीना पारां ज़रियनि जे चवण आहे इहो फ़ैसिलो कयो वेंदो। अॼु वॾे वज़ीर पारां 4 बजे प्रेस कॉन्फ्रेंस पिणु घुराई वई आहे। उन हवाले सां ज़रियनि जे चवण आहे सिंध काबीना में जेके फ़ैसिला थियनि पिया उनमें अहम फ़ैसिलो अॼु इहो बि थियणो आहे सूबाई कैडर पुलिस में आंदो वेंदो, जंहिंमें 17 ग्रेड में डायरेक्ट भर्ती सूबाई हुकूमत कंदी ऐं जेके ऑफिसर भर्ती कया वेंदा उन्हनि जूं तरक़ियूं जेके आहिनि उहे 17 खां 21 ग्रेड ताईं जेके तरक़ियूं माणनि था उहे पिणु पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू ऑफिसरनि खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू उहे तरक़ियूं ॾिनी वेंदियूं। उन हवाले सां वाक़ई हुकूमत पारां सख़्तु एतिराज़ कया पिया वञनि। हली लिखियो वियो आहे ऐं चयो वियो आहे त सूबाई हुकूमत इहो नथी करे सघे, जॾहिं त सूबाई हुकूमत पारां अॼु सिंध काबीना में इहो फ़ैसिलो थियणु वञे पियो। जी
अच्छा कादर गॾो गॾु इहो ॿुधाइजो त ज़ाहिरी तौर ते त इहो ई लॻे पियो त छाकाणि त कुझु ॾींहं अॻु जेको डीआईजीस खे हितां वफ़ाक़ वापसि वरितो हो, जेके सिंध में डीआईजीस मुक़रर थियल हुया उन्हनि खे वापसि घुरायो वियो, उन तां बि छिकता हाणे सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ में जारी रही हुई। हाणे जेको हलीम आदिल शेख पारां कानूनी तौर ते हिकु नोटिस ॾिनो वियो आहे, ॿुधायो वियो आहे त कानूनी तौर ते हिनखे तब्दील नथो करे सघिजे, उन बाबति छा चवणु आहे सिंध हुकूमत जो? जी बिल्कुल, जीअं नाज़रीन खे असां ॿुधायूं पिया त ही झेड़ो जेको आहे उहो रोटेशन पॉलिसी खां पोइ थियो आहे। रोटेशन पॉलिसी त जीअं ई ऑफिसर बदिली कया विया, छो त जेके बि पुलिस ऑफिसर आहिनि, पीएसपी ऑफिसर जेके आहिनि, उहे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न उन्हनि जूं बदिलियूं कंदी आहे। तरक़ियूं बि उन्हनि खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न, वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जेका आहे उहा ई ॾिनी आहे। उहे वफ़ाक़ जा मुलाज़िम आहिनि ऐं उन जूं बदिलियूं जेके आहिनि उहे वफ़ाक़ पारां कई वेंदियूं आहिनि। पर सिंध में जेके डायरेक्ट भर्ती कया विया डीएसपी ऐं उहे पोइ 18 ग्रेड में आया ऐं एसपी थी विया, उन्हनि जो वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न सां को बि तालुक़ न आहे। उहे सूबे जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि जूं बदिलियूं मुक़ररियूं तो तरक़ी या उनखां अलावा सज़ा ॾियण खां वठी जेके मामला आहिनि उहे सूबाई हुकूमत वटि आहिनि। पर पीएसपी ऑफिसर जेके आहिनि उहे वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जा पाबंद आहिनि, त हू उनजे हुकम खे ओबे कनि। उन हवाले सां ही रोटेशन पॉलिसी जेका आई उनमें पूरे मुल्क जे लाइ हुई ऐं पूरे मुल्क जा चारई सूबा जेके आहिनि सूबनि ऑफिसरनि खे बदिली कयो वियो, मुक़रर कई वियूं। उन ते सिंध हुकूमत जो इहो चवणु हुयो त असांखे एतमाद में न वरितो वियो, छो त रोटेशन पॉलिसी जेका आहे उहा पॉलिसी जॾहिं ठाही वई उनमें इहो बि शामिल आहे त जॾहिं तव्हां कंहिं सूबे मां ऑफिसर हटायो था त उन सिलसिले में सूबाई हुकूमत जेका आहे उनखे एतमाद में वरितो वेंदो ऐं उन सां मशवरो कयो वेंदो। पर बिना मशवरे करण जे ऑफिसरनि खे इहो हुकुम मिलियो, जॾहिं त वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जो चवणु हुयो त वफ़ाक़ पाबंद न आहे ऐं सूबे जेके असांजा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बदिली करे सघूं था। उन हवाले सां इहो जहिड़ो जेको हुयो उहो रोटेशन पॉलिसी तहत बदिलियूं ॿ फेज़ थिया बदिलियुनि जा। पहिरीं 4 डीआईजीस बदिली कया विया, उनखां पोइ 8 डीआईजीस ऐं 4 सेक्रेटरी जेके आहिनि उहे बदिली कया विया। उन हवाले सां सूबाई हुकूमत खे इहे एतिराज़ हुया। अॼु जेको सिंध काबीना फ़ैसिलो करणु वञे पई उन हवाले सां सिंध काबीना जो सूबाई हुकूमत जेका आहे उनजो चवणु आहे त डायरेक्ट डीएसपी भर्ती 17 ग्रेड में कया वेंदा ऐं उन्हनि जूं तरक़ियूं जेके आहिनि उहे तरक़ी जेका आहे उहा एस्टेब्लिशमेंट डिवीज़न कंदी हुई ऐं उन्हनि जा ई हू मुलाज़िम हूंदा हुया। जीअं 4 5 हिते एसएसपी जहिड़ा आहिनि जेकी डायरेक्ट डीएसपी भर्ती थिया हुया, जंहिंमें एसएसपी जामशेरो आहे, एसएसपी दादू आहे, उनखां अलावा एसएसपी मलीर आहे, उनसां गॾोगॾु एसएसपी आरआरएफ आहे अली रज़ा, अहिड़ी त 5-6 ॿिया बि ऑफिसर आहिनि जेके डायरेक्ट डीएसपी भर्ती हुया ऐं उन्हनि जूं तरक़ियूं थियूं हुयूं त उन्हनि डीएसपी जॉइन कई। वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे उते उन्हनि खे जॉइन करणो पवंदो आहे, पोइ उन्हनि जूं वधीक तरक़ियूं थींदियूं आहिनि, छो त सूबाई हुकूमत उन्हनि खे 17 ग्रेड खां मथे तरक़ी न ॾेई वेंदी आहे। पर हिन भेरे जेको पुलिस रूल आंदो पियो वञे, जेको डीएसपी भर्ती करण खां पोइ 21 ग्रेड ताईं ऑफिसरनि खे तरक़ी पिणु सिंध हुकूमत ॾेई सघंदी ऐं उन्हनि जा समूरा मामला जेके आहिनि उहे सूबे वटि हूंदा, वफ़ाक़ वटि न हूंदा। उन हवाले सां अॼु सिंध काबीना में फ़ैसिलो थियणो आहे। हलीम आदिल शेख पारां लेटर लिखियो वियो आहे, वॾे वज़ीर खे चयो वियो आहे सिंध हुकूमत इहो गैर कानूनी कमु करणु वञे पई, इन सां वफ़ाक़ कमज़ोर थींदो ऐं वफ़ाक़ आहे त पाकिस्तान आहे ऐं इहो जेको अमल कयो पियो वञे इहो आईने पाकिस्तान